अदल साहब जो हिकिड़ो ख़ूबसूरत दोहो आहे जेको उन्हनि डॉक्टर तनवीर साहब जे हवाले सां लिखियो हुयो। संदसि किताब विसारे न छॾिजो में मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं उहो कपलेट क़ुर्बान साहब जी अज़मतुनि खे मञता तौरु जेकॾहिं ट्रिब्यूट पेश कजे त आउं सम्झां थो 100% फिट बीहे थो। हूअं त हर माण्हूअ जो आहे पंहिंजो पंहिंजो मान, हूअं त हर माण्हूअ जो आहे पंहिंजो पंहिंजो मान, मीरनि वारे शहर में मुश्किल तो जहिड़ो इंसानु। खोड़ सारा इंसान असां सां अवां सां मिलनि था पर पंहिंजी शख़्सियत जो को बि तासुर नथा छॾे वञनि। इंसान केले जी खल तां तरकीब बची वञे थो पर जेकॾहिं को दिलि तां लही वञे त उहो वरी उथी न सघंदो आहे। क़ुर्बान मंगी साहब जेको आहे उहो हिकिड़ो आम इंसानु आहे, सिंपल इंसानु आहे, जिन जी शख़्सियत में ठाठ उहा नाहे रही। हिन जी शख़्सियत में कॾहिं बि ग़लाज़त ऐं वॾाई जा जरासीम न रहिया आहिनि। जेका मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन आहे, हिकिड़ो जाखोड़ी इंसानु आहे। तव्हां क़ुर्बान मंगी खे 18 कलाकनि खां 20 कलाक लगातार मुसलसिल कमु कंदे ॾिसो थकिजंदो न। मुख़्तलिफ़ वाक़िया आहिनि जेके मां हिकिड़ो मिसाल तौरु तव्हां सां शेयर करणु चाहियां त क़ुर्बान साहब सुबुह जो सिंध चिल्ड्रन अकेडमी में हिकिड़ो प्रोग्राम थियो, ॿिया प्रोग्राम्स थिया, सॼो ॾींहुं बिज़ी रहियो। DC हाउस में हुनजो प्रोग्राम हुयो, शाम जो जेको आहे शेव कराए वरी राति जो हुनजो हुई जेका आहे कराची जे लाइ गाॾी, ऐं हू कंटिन्यूअसली माना पंहिंजे वर्क कंदो रहियो। टॉमस कार्लाइल हिकिड़ो मशहूरु राइटर आहे, प्रोस राइटर अंग्रेज़ी जो, उहो चवे थो वर्क इज़ वर्शिप। त क़ुर्बान साहब वर्क खे वर्शिप तौरु हिकिड़ो यूटिलाइज़ करे थो पंहिंजे हवाले सां। कुझु सिटूं आहिनि जेके मूं लिखियूं आहिनि क़ुर्बान साहब जे हवाले सां, मां चाहींदुसि तव्हां सां शेयर कयां। क़ुर्बान मंगी हमेशह हक़ीक़त पसंदि ऐं आज़ादु इंसानु रहियो आहे ऐं हिन जी शख़्सियत में ख़ैरपुर जे रसियल दंगनि जहिड़ी मिठास आहे ऐं आबशार जहिड़ी रवानी आहे। इंडस सिविलाइज़ेशन जी क़दीम तहज़ीब सां सॻी माउ जहिड़ो प्यार ऐं सिंध धरतीअ सां जज़्बाती वाबस्तगी रखंदड़ क़ुर्बान मंगी ख़ालिस ऐं सचो सिंधी आहे। खिलमुख, पढ़ियल गढ़ियल, हुस्न परस्त ऐं तके तौरे गुफ़्तगू करण जो माहिर क़ुर्बान जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे त अहमद फराज़ जे मशहूरु ग़ज़ल जो हिकिड़ो बंदि यादि ईंदो आहे, वो बोले तो बातों से फूल झड़ते हैं। क़ुर्बान मंगी जे साम्हूं अवां बिल्कुलु पुरसकून गुफ़्तगू करे सघो था। ही उन्हनि माण्हुनि मंझां न आहे जिन जे साम्हूं अवां अनईज़ी ऐं सीरियसनेस में वेठा हुजो। ही इज़ अ वेरी डिफरेंट टाइप ऑफ पर्सन। इल्म, अदब ऐं आर्ट सां मोहबत करे थो ही माण्हू। हिन वटि जेका पावर ऑफ ऑब्ज़र्वेशन आहे उहा कहर जी आहे। तव्हां हिन जा सफ़रनामा पढ़ो, इन जी जेका डिस्क्रिप्शन आहे इवेंट्स जी उहा ॾाढी नेचुरल आहे, अरेस्टिंग स्टाइल आहे हिन जी हिकिड़ो लिखण जो। उन खां अलावा ॾिसो, हिकु दफ़ो मौला अली अलैहिस्सलाम मस्जिद कूफा में वेठा हुया, ॿ माण्हू अची गॾु दाख़िल थिया। हिकिड़े माण्हू ॿिए जे लाइ चयो मौला हे ॾाढो सुठो आहे, मौला हिन मां सॼी काइनात ख़ुशि आहे, मौला बहितरीनु इंसानु, मौला चयो मुनाफ़िक़ आहे। सचो माण्हू उहो आहे जीअं 4 दोस्त हुजनि 4 दुश्मन हुजनि। त ओवरऑल जेका हिन जी परफॉर्मेंस रही आहे क़ुर्बान साहब जी, हिन जेको किरदारु आहे उहो ॾाढो भलो आहे, ॾाढो बहितरु आहे। ऐं जेको बि पंहिंजे वितार क़ुर्बान साहब किताब लिखिया आहिनि या जेको हुनजो कंट्रीब्यूशन आहे सिंधी किताबनि जे हवाले सां, उस्ताद उमीद खैरपुर जो हिकिड़ो बहितरीनु शाइर हुयो जंहिंजो को बि माण्हू किताब छपाइण लाइ तयारु न हुयो। क़ुर्बान साहब हुनजे पुटु साजिद जमाली खां किताब वरितो, किताब वठण खां पोइ हुनखे प्रिंट कराई ऐं उनजो हिकिड़ो माना, छो त किताब जे ज़रिए शाइर ज़िंदा रहे थो ऐं उन उमीद खैरपुरी साहब खे हिकिड़ो माना किताबी सूरत में हुन जीअरो रखियो। इहे सभु शयुनि जो मक़सदु इहो न आहे त मां क़ुर्बान मंगी को साराह जो ताज पाराइण थो चाहियां। क़ुर्बान मंगी साहब इहे शयूं डिज़र्व करे थो अकॉर्डिंग टू माई ऑब्ज़र्वेशन अंडरस्टैंडिंग। जेके शयूं आहिनि हिन में आहिनि, हिकिड़ो सचो इंसानु आहे, तव्हांखे कॾहिं कॾहिं मुंहुं साम्हूं सच साम्हूं बि चई छॾींदो। बाक़ी हर इंसान में ख़ामियूं ऐं ख़ूबियूं थियनि थियूं। असांजी दुआ आहे त क़ुर्बान मंगी साहब खे अल्लाह साईं तमामु घणी जमार ॾे। हींअर बि 52 इयर्स जो थी वियो आहे ऐं उनजी ज़िंदगी में खोड़ सारियूं ख़ुशियूं अचनि
आख़िर में मां साईं अयाज़ गुल साहब जो ख़ूबसूरत शेर है उहो ई साईं खे डेडिकेट कंदुसि। शाल जगमग रही तूं सितारनि जियां, शाल जगमग रही तूं सितारनि जियां, मूंसां मिल्की न की जगवारनि जियां। मां जी वॾी महिरबानी।